अस्सलामुअलैकुम। ख़बर शामिल करियूं था दाबेची बंबोर खां। सिंध जे तारीख़ी माग बंबोर जी सरज़मीन बचाइण लाइ दाबेची प्रेस क्लब जी मेज़बानी हेठि आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिं पीपी कोस्टल सुजाग सोशल ऑर्गेनाइज़ेशन समेत वॾे तइदाद में सहाफ़ी बिरादरी शिरकत कई। ख़बर मूजिबि सिंध जे तारीख़ी माग बंबोर जी ज़मीन ते वालार ख़िलाफ़ दाबेची प्रेस क्लब जी मेज़बानी हेठि एपीसी थी गुज़री, जंहिंमें पीपीयूसी दाबेची जे चेयरमैन फ़कीर नबी बख्श बलोच, यूसी बंबोर जे सदर रहीम ख़ान छोरो, यूसी दाबेची जे सदर सिकंदर अली पवन, कोस्टल सोशल ऑर्गेनाइज़ेशन नबील रिंद, असगर शाहनवाज़ जत, यंग सोशल नेटवर्क साकिर अब्दुल रज़ाक कलमती, इल्मुद्दीन रिंद, सहाफ़ी दाबेची प्रेस क्लब जे सदर मक़सूद अहमद जोखियो, अब्दुल मालिक बलोच, अमीन फारूकी, रोशन बपानी, अली नायो, सदाम पंवर, अली पंवर, मुश्ताक बंबरो ऐं समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त तारीख़ी माग बंबोर धरती दरियुनि जी मिल्कियत आहे। हिननि वधीक ॿुधायो त सिंध जी तारीख़ी माग बंबोर देबल बंदरगाह जी खोटाई 1958 में शुरू कराई वई। खोटाई दौरान हिते जे सिती फार्मेसी ब्राह्मण हिंदू मुस्लिम इंसाननि जा ढांचा, मिटीअ जा थांव, ठिकर, लोह जा औज़ार समेत ॿियूं शयूं पिणु मिलियूं आहिनि। 1960 में तारीख़ी म्यूज़ियम तौर ते हिन जो बुनियादु रखियो वियो। तॾहिं बंबोर 640 एकड़नि ते क़ाइमु हो। हाणे बंबोर वञी 40 एकड़नि जे लॻभॻि ज़मीन ते पतो आहे, जंहिंजे तारीख़ी असासा रखिया विया आहिनि। इन दौर में 70 खां 75 एकड़नि ते हिकु बाग़ हूंदो हो, जंहिं बाग़ जो नालो वटेजी ससी जो बाग़ हूंदो हो, जंहिंमें दुनिया जो हर फल फ्रूट मिलंदो हो। जंहिंजी आबादी जे लाइ 2 वॾा नार लॻल हुआ, जेके ढगनि उठनि ज़रिए पाणी वाहींदा हुआ। जेका ज़मीन हिन मक़ामी इंतिज़ामिया जी मिली भगत सां हितां जे बाअसरनि जी मिली भगत जे करे खपाए छॾी आहे। हाणे बंबोर वञी 40 एकड़नि जे लॻभॻि ज़मीन ते बचियो आहे। तंहिं ते बि बाअसरनि जूं अखियूं खुतल आहिनि। बचियल सचियल ते बि रेवन्यू जे मक़ामी इंतिज़ामिया ते बाअसरनि जूं कब्ज़े जूं कोशिशूं जारी आहिनि। समाजी अॻवाननि ॻणितीअ जो इज़हार कंदे चयो त फौरी तौर ते नोटिस वठी करे तारीख़ी माग बंबोर खे बचायो वञे। लैंड माफ़िया जो कब्ज़ो आहे। उन्हनि पंहिंजा फार्म हाउस ठाहिया आहिनि, उन्हनि पंहिंजा मुर्गी फार्म ठाहिया आहिनि, उन्हनि पंहिंजा धंधा शुरू करे छॾिया आहिनि। असां हाणे आस्ते आस्ते ॿियूं त सभु शयूं हुयूं असां खां, पोर्ट कासम खां वठी मलीर खां वठी पोइ लॾ पलाण कंदा कंदा ज़मीनूं फुरजंदियूं वञनि। पर हाणे इहे जेके असांजा असास आहिनि, जेके क़दीमी महाग आहिनि, हाणे इन्हनि ते वखियूं आहिनि। बंबोर जी जगह ज़मीन आहे 600 साढे 600 एकड़ ते मुश्तमिल आहे। हिन वक़्तु ज़मीन 60 एकड़नि जी बची आहे। सो असां सिंध हुकूमत खां क़दीमी जेको हिकु माग आहे, हिन ज़मीन कोई 100 एकड़नि ते मुश्तमिल एकड़नि ते ज़मीन हुयो, जेको हाणे मुंहिंजे ख़्याल में कोई 40 खां 50 एकड़ ते बि मुश्तमिल ही एराज़ी जे बावजूदि जेकॾहिं वरी ॾिसूं था त हाई कोर्ट जे तरफ़ खां, सुप्रीम कोर्ट जे तरफ़ खां जॾहिं पंहिंजे ज़ाती ज़मीन लाइ वञूं था त इहो ॿुधायो थो वञे त बाबा कोर्टनि जे तरफ़ां हिते जेके ज़मीनूं आहिनि उन जी दाख़िला रीराइटिंग जेका आहे उन ते सख़्तीअ सां मना कई वई आहे ऐं नओं रिकॉर्ड को बि नथो कयो वञे। वरी उन जे बावजूदि ॾिसण में अचे थो त ॿारनि माण्हुनि खे ख़बर न आहे कीअं इहे सेल सर्टिफिकेट इशू कया वञनि था, कीअं उन्हनि जूं रजिस्ट्रियूं। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।